राम 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 है। यशोदा जिनकी मैया है, नंद जो बापैया है। यशोदा जिनकी मैया है, नंद जो बापैया है। यशोदा जिनकी गोपाल को मेरा बारंबार प्रणाम है। कृष्णा 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 श्री कृष्ण है। कृष्णा 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 श्री कृष्ण है। राम 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 है। राम 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 है। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सांवली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सांवरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सांवरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सांवरी सूरत पे दिल दीवाना
तीसरा खिचड़ी का खाना, दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया। एक तो तेरे साथ राधा, दूसरा रुक्मणी खड़ी। एक तो तेरे साथ राधा, दूसरा रुक्मण खड़ी। तीसरा मीरा का आना, दिल दीवाना हो गया। तीसरा मीरा का ना, दिल दीवाना हो गया। सावरी सूरत पे मोहन 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 दिल दीवाना हो गया। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। जय श्री कृष्ण। ओम ओम। एकदम घट ना, गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपा। ओम कृष्णाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे। हे कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे हे कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे हे कृष्ण गोपाल हरे हे दीन दयाल हरे हे कृष्ण गोपाल हरे
हरि हे दीन दयाल हरि तुम करता तुम करता तुम ही कारण तुम करता तुम ही कारण परम कृपाल हरि हे दीन दयाल हरि हे कृष्ण गोपाल हरि हे दीन दयाल हरि रथ हाके रथ हाके रण भूमि में और कर्म योग के मर्म बताए रथ हाके रण भूमि में और कर्म योग के मर्म बताए अजर अमर वो परम तत्व काया के सुख दुख समझाए अजर अमर वो परम तत्व काया के सुख समझाए सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रतिपाल हे दीन दयाल हरि हे परम कृपाल हरि हे दीन दयाल हरि शाम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए शाम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दरस किए जग से आंखें बंद करी तो सूरदास ने दरस किए मात यशोदा ब्रज नारी के मात यशोदा ब्रज नारी के माखन चोर हरि हे दीन दयाल हरि हे कृष्ण गोपाल हरि हे दीन दयाल हरि हे कृष्ण गोपाल हरि हे दीन
दयाल रे। हे कृष्ण गोपाल हरि, हे दीन दयाल हरि। जय जय कृष्ण गोपाल हरि, दीन दयाल हरि। जय कृष्ण गोपाल हरि, जय दीन दयाल हरि। जय कृष्ण गोपाल हरि, जय दीन दयाल हरि। जय जय कृष्ण गोपाल हरि, जय दीन दयाल हरि। जय जय कृष्ण गोपाल हरि, हे दीन दयाल हरि। हरि शरणं श्री हरि शरणं। हरि शरणं श्री हरि शरणं। भजो हरि शरणं श्री हरि शरणं। भजो हरि शरणं श्री हरि शरणं। श्री कृष्ण शरणं श्री राम। श्री कृष्ण शरणं श्री राम शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री कृष्ण शरणं श्री राम शरणं। श्री कृष्ण शरणं श्री राम शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री कृष्ण शरणं श्री राम शरणं। श्री कृष्ण शरणं श्री हरि राम बोल। शरणं। श्री हरि शरणं श्री हरि 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 शरणं। श्री कृष्ण शरणं श्री राम 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 शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री हरि शरणं श्री हरि शरणं। श्री हरि शरणं भजो हरि शरणं। श्री हरि शरणं भजो हरि शरणं। श्री हरि शरणं श्री 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 हरि शरणं। बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। भगवान प्रेम जे वस थी करे पंहिंजे भक्तन जी पंहिंजे ई भक्तन जी चाकरी भी कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। प्रेम के बस अर्जुन रथ हाकियो। चओ जय श्री कृष्ण। प्रेम जे वस थी करे झूठा ॿेर खाईंदा आहिनि। भगवान कृष्ण बाल लीला था कनि। उन्हनि जा मित्र जेके भी गोप ग्वाल वेठा आहिनि यमुना किनारे खेॾनि था। संध्या जो समय थी वियो। खेॾंदे खेॾंदे
मनसुखा रांद में जीते वियो भगवान जो दोस्त। तव्हां सभिनी बलराम भैया जे मुख मां इहे सभु कथाऊं अनेक बार ॿुधियूं। चओ जय श्री कृष्ण। कथा जो बार बार ॿुधाइण जो, बार बार श्रवण करण जो अर्थ इहो हूंदो आहे कि कथा में असां अची करे विहूं था, सत्संग में विहूं था, पर कथा जे अंदरि वञूं। चओ राम। कथा असांजे अंदरि वञे। चओ जय श्री कृष्ण। कि असां बि फीलिंग कयूं उहो, असां बि असांजे साम्हूं बि उहो चित्र अची वञे ध्यान में कि कीअं बाल कृष्ण साम्हूं वेठा आहिनि, कीअं उन्हनि जा सखा, असां बि उन्हनि जा सखा ई आहियूं। चओ जय श्री कृष्ण। कीअं मीरा नृत्य करे पंहिंजे सां रिझाए थी पई, असां उहो ॾिसूं था पिया। मीरा जो प्रेम। श्री कृष्ण गोविंद। त मनसुखा जीते वियो रांदि में। मनसुखा या जेको बि उन्हनि जो भगवान जो मित्र, त चईंसि हल भाई हाणे दाम ॾे। भगवान कृष्ण खे चयो। भगवान कृष्ण चई भाई हाणे त ॾिस थोरो सो ऊंदहि थी थिए, बुख बि लॻी आहे, दाम सुभाणे ॾींदोमांइ। त कोन कोन कोन, मूंखे सभु ख़बर आहे तुंहिंजी, ऐं तुंहिंजी सुभाणे त ईंदी कोन्हे, जेको बि आहे ऐं हाणे ई ॾे। पंहिंजे दाम वठण महिल त तूं असांखे छॾींदो कोन्हे। हाणे असांजी जंहिं महिल वारी आई ओॾी महिल चई अरे मां त एॾो तव्हां सां एॾो प्रेम कंदो आहियां, तव्हांजे बिना मां कोई आहे छा कोई? हा, तव्हांजे लाइ छा न कंदो आहे, तव्हां एतिरो मां ते विश्वास नथा कयो? चई असां भैया ॾाढो विश्वास कयो आहे तुंहिंजे मथां, ऐं वक़्त ते तूं सम्झी वेंदो आहे, असां सम्झी वेंदा आहियूं, तूं हली वेंदो आहे, ग़ाइबु थी वेंदो आहे, कुझु बि दाम तूं न ॾींदे, मूंखे पक ख़बर आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। तो भगवान संस्था तव्हां त सभु मुंहिंजा एॾा प्यारा आहियो, एॾा प्यारा आहियो, सभु वृंदावन वासी, सभु गोकुल जा तव्हां मुंहिंजा सखा। कि ॾिसो तव्हांजे लाइ त मां इन खाॿे हथ जी चीच ते गिरधर खणी करे, गोवर्धन खणी करे मां सभिनी जी रक्षा कई। चओ जय श्री कृष्ण। तव्हां एॾो जल्दी भुलिजी वियव? तव्हां मुंहिंजे दिलि में आयो, मुंहिंजे तव्हां सां एॾो प्यारु कंदो आहियां, एॾो प्यारु कंदो आहियां। जिस प्यार व्यार जी ॻाल्हि न कर प्यारा, प्यार त असां बि तोसां कंदा आहियूं, ॾाढो प्यारु कंदा आहियूं, तोखां वधीक कंदा आहियूं। त चईंसि मां तव्हांजे लाइ गिरधर खयो उंगलीअ ते, ऐं तव्हांखे मां त एतिरो विश्वास नथो अचे कि मां तोखे खणी करे सुभाणे डडी बोरा ऐं वरी करे तोखे दाम ॾींदोमांइ, एतिरो विश्वास नथो अचे। त चईंसि प्यार जी ॻाल्हि न कर, त तूं त गिरधर खयो अथई न, त असां त प्यारा तोखे एॾो प्यारु कंदा आहियूं कि तूं गिरधर खयो अथई, असां तोखे गिरधर समेत असां तोखे दिलि में खयो आहे। उहो गिरधर तूं त खणी वेठो आहे, पर तोखे असां खयो आहे, त पोइ त सम्झो असां बलशाली थियासीं, असांजो प्रेम वधीक थियो तोखां। चओ जय श्री कृष्ण। ऐं इन ई प्रेम जा ई भॻवानु केॾो एॾो प्रेम जे ख़ातिर पाण खे ई चवंदा आहिनि भॻवान कि मुंहिंजी आत्मा बि मूंखे एतिरी प्यारी कोन्हे जेतिरा मूंखे भक्त प्यारा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। त दीन दयाल इन करे भॻवान जो नाम थियो आहे। ऐं असां अहिड़ो मनुष्य तन पाए करे उन भॻवान जी भक्तीअ खे, भॻवान खे कहिड़े बि रूप में भॻवान जे प्रेम खे छॾे करे असां संसार सां प्रेम था कयूं, वॾी असांजी अज्ञानता आहे, असांजी मूर्ता आहे। चओ जय श्री कृष्ण।
असांखे त अभिमान हुजणो खपे कि असां भगवान सां केतिरो प्यार कयो आहे, पर असांखे अभिमान कूड़े पदार्थनि ते आहे, संसारी पदार्थनि ते आहे। असांजे परिवार सां असांखे अभिमान आहे, धन सां असांखे अभिमान आहे, असांखे पंहिंजे नाले ते अभिमान आहे। अरे हद थी वई, असांखे पंहिंजे ज्ञान ते ऐं भक्तीअ ते बि अभिमान थींदो आहे। चओ राम। जबकि भगवान त चवंदा आहिनि संतन जी बाणी आहे कि मैं नाही कछ हो नहीं, कछ जाए न मोरा। चओ जय श्री कृष्ण। कि मां त कुछ कोन, जेको बि आहे मुंहिंजे अंदरि उहो सभु प्रभु तुंहिंजी कृपा आहे। ऐं अगरि अभिमान अची वञे त उहो त भयंकर वॾी ॻाल्हि थी वई। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान। तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए। लाखों माटी ने खाए। हो तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए। रहा न नाम निशान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान। माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। बाहर उजला भीतर हो माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। बाहर उजला भीतर काला। इसको तू पहचान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, इसको तू पहचान रे बंदे, मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान। तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति। मेरे मन मंदिर में ज्योति। तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में
मेरे बंदे मत कर तू अभिमान। कौन हुआ धनवान रे बंदे मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान। मत कर तू अभिमान। माया का अंधकार निराला, बाहर उजला भीतर काला। चओ जय श्री कृष्ण। असां सभु सत्संगी आहियूं, पर हिकु प्रॉब्लम हूंदी आहे सभिनी में, लॻभॻि इहा ई चवंदा आहिनि कि सत्संग में त ईंदा आहियूं, घर में बि वेही नाम सुमिरन ध्यान में नितनेम हूंदो चई वेंदा आहियूं, पर साईं हिकु प्रॉब्लम सभिनी खे आहे कि मन नथो लॻे। चओ जय श्री कृष्ण। मन छो न लॻंदो आहे ख़बर अथव? इहो आहे माया। माया का अंधकार निराला। मन इन करे न लॻंदो आहे कि भॻवान खे असां पंहिंजो नथा मञूं, माया खे पंहिंजो था सम्झूं। चओ जय श्री कृष्ण। हा, केॾो जल्दी परिवर्तन ईंदो आहे। असांजा साईं जन उदाहरण ॾींदा हुया कि जीअं हिकिड़ी बिटिया जी शादी थींदी आहे त शादी खां पहिरियों उहा न्याणी जेका आहे न पंहिंजे घर में ख़ूब यानी लाड प्यार कंदी आहे, परवाही न कंदी आहे, ईअं बिल्कुलु घुराईंदी आहे, पप्पा जी मूंखे हे खाइण जी, पिज़्ज़ा खाइण जी इच्छा थी थिए, हा बेटा ठीकु आहे वञी घुराए अच पिज़्ज़ा। ऐं 200 रुपए जो पिज़्ज़ा खाई आई, थोरो सो ईअं बेकार आहे। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। तीअं ॿिया बि यानी जीअं कोई उहा यानी बिटिया ख़ूब यानी ख़र्च कंदी आहे पर परवाह न कंदी आहे। छो? बसि हिकिड़ो ईअं हूंदो अथसि कि भई यानी न न हे त मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, हे कपिड़ा हाणे ई मां न पाईंदुमि, हे कुझु भई कुझु ईअं करे सामान टुटी पियो आहे, ठीकु आहे हाणे मूंखे ॿी मोबाइल खपे, ईअं खपे हूअं खपे, जेको बि आहे ख़ूब नखरा कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हा, पर उहा ई न्याणी जेका आहे शादी थी वेंदी आहे हुनजी, त शादीअ खां पोइ 1 साल 2 साल थी वेंदो आहे ऐं हुनजे अंदरि एॾो चेंज ईंदो आहे, एॾो चेंज ईंदो आहे, उहो सभु लापरवाही भुलिजी वेंदी आहे, सभु उहो भुलिजी वेंदी आहे ईअं। ऐं जंहिं महिल ईंदी आहे न साहुरे, पोइ साहुरे में ईअं वेंदी मार्केट, भई हा ठीकु आहे, ऐं चए भई 40 रुपए टमाटर, हाणे महांगा आहिनि छा गाॾी घणा आहिनि? 80 रुपए। चओ राम, 80 रुपए। ऐं हुते कॾहिं ॾिठई बि न, कॾहिं पुछई बि न कि भई हाणे अॼु भई इन जो छा रेट आहे, ऐं पिज़्ज़ा 250 जी तूं ईअं फिटी करे छॾी आहे। न, हाणे उहो जीअं 80, न न इन खां न वठो, हलो अॻिते हलो, वरी उन खां वठंदी, वरी कुझु बि थियो त ईअं वरी टमाटा किना थी विया ईअं करे, या कुझु नुक़सानु थी वेंदो ईअं, या माई कुझु याने कोई ठगे छॾींदो, अगरि मान लो जीअं कोई XYZ कोई बि, अरे मूंखां त बिना तोखे घणा मिलियो, अरे हीअ शइ 100 रुपए मिले, अरे मूंखां 120 रुपया वठी छॾियईं चंडरे। श्री कृष्ण गोविंद। ख़ूब उन पंहिंजो सम्झंदी आहे, न न न मुंहिंजे पतीअ जी महिनत जी कमाई आहे, हीउ मुंहिंजो परिवार मुंहिंजो आहे, हे ॿार मुंहिंजा आहिनि, हे घर मुंहिंजो आहे। थोरो सो बि नुक़सानु थिए, माईअ खे जेका हुते कुझु परवाह न कंदी हुई, पर कम वारी माईअ खे चंडरी हे छा, हे एॾो सुठो हे डिनर सेट तोड़े छॾी। चओ जय श्री कृष्ण।
छो पंहिंजो सम्झंदी आहे। हाणे हुन घर खे पंहिंजो सम्झंदी आहे। इहा ई ॻाल्हि आहे कि असां भॻवान लापरवाह, असां संसार खे हिनखे परवाही नथा कयूं। चओ जय श्री कृष्ण। पर भॻवान खे जंहिं घर जा आहियूं असां, उन प्रीतम जो घर ई असांजो पंहिंजो आहे। चओ राम। कबीरदास चवनि था भॻवान जो घर ई तुंहिंजो पंहिंजो आहे ऐं उहो ई तुंहिंजा सचा सावरा ई तुंहिंजो घर आहे। चवंदा न जबकि बिटिया खे कि भाई हाणे हो तुंहिंजो घर अथई, हाणे हे तुंहिंजो घर, असली घर कोन, ऐं तूं आहीं हुतां जी अमानत, तीअं असां बि उन मालिक जी अमानत आहियूं। चओ जय श्री कृष्ण। त उनखे प्रीतम खे ई पंहिंजो सम्झ। बसि उनखे प्रीतम खे पंहिंजो न सम्झो आहे, इन करे माया में वेही करे भिटकऊं था। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। फरीद साहब वटि माता जी आई हुई कि प्यार न कंदो आहे, मूंखे कुझु ॿुधायो, कोई तावीज़ ॾियो, कुझु मंत्र ॾियो। त फरीद साहिब बि उनखे चयो कि बेटा तूं हिकु मंत्र थी घुरे, मां तोखे 3 उपाउ थो ॿुधायां। माता चए थी पई पहिरियों फरीद साहिब जी बाणीअ में या गुरु ग्रंथ साहिब में कि कौन सो अखर कौन गुण कौन सो मणिया मंत, कौन सो अखर मतलब छा मां मंत्र कहिड़ो ॻाल्हायां, कौन गुण कहिड़ो मां पाण में स्वभाव में परिवर्तन आणियां, ऐं कौन सो मणिया मंत कहिड़ो ताबीज मां ॿधां, कहिड़ी वेशभूषा कयां कि मुंहिंजो पति मां प्यार करे। संत जी बाबा जी ॿुधायो। त संत फरीद साहिब जवाब था ॾियनि, निवण सो अखर, स्वभाव में निवण, निवण यानी नम्रता, पंहिंजे स्वभाव में नम्रता आण। निवण सो अखर खमण गुण, क्षमा कर। कोई भी गलती थे, तोखां गलती थे त तूं तुरंत उनखां माफ़ी घुरी वठ। ऐं अगरि कंहिं तोखे नुक़सान कयो, तोखे कंहिं दुख ॾिनो, कष्ट ॾिनो, त तूं उनखे तुरंत माफ़ी घुरे न घुरे, तूं माफ़ करेसि। चओ राम। निवण सो अखर खमण गुण जीबा मणिया मंत, जीबा मणिया मंत यानी जबान पंहिंजी मिठी रख, सदा मिठी रख। शरीर में न खून में शुगर हुजे न हुजे, ध्यानु ॾिजो, शरीर जे खून में शुगर हुजे न हुजे, पर बाणीअ में रसना में हमेशा हमेशा मिठी हुजे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। फरीद साहिब चवनि था निवण सो अखर खमण गुण जेबा मणिया मंत, एतरी भेण वेस कर तां वस आवे कंत। तू त पतीअ जे लाइ थी चवें, पर जगत पति जेको आहे, सभिनी जो पति आहे जेको, उहो परम पिता परमात्मा, उहो बि तुंहिंजे वस थी वेंदुई। मिठो ॻाल्हाए, क्षमा घुरी वठ, कोई ग़लती थी वञे कोई शर्म न कर। हिकिड़े शाइर ॾाढो बढ़िया चयो अथई कि नए साल का आगाज, यानी नए साल जी शुरुआत मां कीअं कई। चवनि था नए साल का आगाज मैंने कुछ इस तरह किया कि जिसको मैंने तकलीफ दी उससे माफी मांग ली, और जिसने मुझे तकलीफ दी उसको मैंने माफ किया। बस सिंपल सो ॻाल्हि। जंहिंसां मूंखे कष्ट थियो, कंहिं चयो कुझु बि, त उनखे मां माफ़ करे छॾियो। बसि ॿिए ॾींहं ताईं बढ़िया, वाकई कोई दुश्मन ना, को दुश्मन दोखिया ना ही को मंदा। मिठो ॻाल्हाए। असांजा वॾा बाबा न, बाबा आनंदराम साहिब, उहे असांजे बुजुर्ग माताऊं जेके वेठियूं न, उन्हनि खे सभिनी खे ख़बर हो। अदीन आई आहे छा उहो माता? उहो अच्छा चओ त उन्हनि खे ख़बर हूंदी आहे कि बाबा जन जीअं सत्संग कंदा हुआ न, पोइ अक्सर हिकु ॿ माताउनि जो उदाहरण ॾींदा हुया बढ़िया।
कि पहिरें ज़माने में जेके वॾियूं असांजूं ॿुढड़ियूं माताऊं हूंदियूं न, पोइ ईअं कहिड़े बि ससु खां कोई नुंहं खां कोई ग़लती थी वञे न, या कंहिंखां पुट खां बिटिया खां कंहिंखां बि ग़लती थी वञे, पोइ उनखे ईअं कुझु बि धड़को न ॾींदा हुया, कुझु उनखे यानी कावड़ चवंदा बि हुया ईअं कि नाराज़ थी थिए, पर उन मिठी पाणी कि खणी आई नुंहं, भई यानी अरे बेसण जी भाॼी, हा ठीकु आहे बेटा बेसण जी भाॼी ठाहे, या दाल चांवर ठाहे, हल ठीकु आहे, दाल ईअं थोरी देरि अरे कूकर ते रखी, मम्मी मम्मी ऐं दाल त सड़ी वई, अरे अॼुकल्ह छा चवंदा आहिनि, पागल थी विया चरी, एतिरो अकुल मां छा सिखायो मां अपने, चओ राम ईअं न। बाबा जन ॿुधाईंदा हुया कि पहिरें ज़माने में कीअं चवंदा हुया, अड़े दाल सड़ी, अड़े छल भलो थिए, ईअं चवंदा हुया ईअं कि हा भाई नाराज़ आहे, पर मुंहं मां छा चवंदा हुया, हमेशह सुठो, अरे छल भलो थिए, चलो ठीकु आहे ॿी दाल ठाहे, चओ राम, अड़े कोप टुटी पियो, अड़े अड़े छल ॿेड़ी तरई, ईअं न। अॼुकल्ह हाणे त चवण बि, हाणे त ख़ैर ससु बि न चई सघंदियूं आहिनि, चओ राम, श्री कृष्ण गोविंद। भॻवान खां यमराज खां बि न डिॼंदा हूंदा, पर जेतिरो नुंहं खां डिॼंदा आहिनि, या नुंहं जेको डिॼंदी आहे, या पति जेको डिॼंदो आहे, चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो पति वियो, पत्नीअ चयईंसि वञ 1 किलो प्याज 1 किलो आलू लेके आओ मार्केट से। अच्छा ठीकु आहे, ऐं पैसा ॾिनईसि, चई भई ॿई हिकु ई रेट अथई, 50-50 2 नोट ॾिनईसि, ठीकु आहे। चई वियो त थोरो रस्ते ते ईअं दोस्त मिलियुसि, दोस्त सां ईअं थोरो ॻाल्हायईं, वियो थोरी देरि खां पोइ चई हा भाई प्याज, हाँ चईंसि बिल्कुलु, कितने, 50 रुपए, वाह वाह, आलू, आलू भी 50 रुपए, अरे वाह वाह बढ़िया बढ़िया, एक जीअं चईंसि ठीकु है 1-1 किलो तोलो, ठीकु 1 किलो तोले इसी करे, हाँ बजे, अरे 1 मिनट वरी आयो घर, चईंसि काथे आलू प्याज, चईंसि न अरे मां भुलिजी वियुमि, तूं आलूअ जो नोट कहिड़ो हुयो ऐं प्याज जो नोट कहिड़ो हुयो, हाँ घणे हुया ॿई, 50 रुपए। त ॾिसो केॾी दहशत हूंदी आहे दिमाग़ में, अॼुकल्ह आहे, अॼुकल्ह ई आहे। श्री कृष्ण गोविंद। ऐं सपने में अगरि यमराज बि अची वञे न, उनखां बि न डिॼंदा आहिनि। माताऊं हिकिड़े दफ़े चुटकुलो आयो ईअं कि सपने में आयोसीं यमराज ते, वाओ यमी, हिकु सेल्फी सुभाणे स्टेटस लाइ पहिरों खीचे वठ, चओ राम। त इहो ई आहे प्यारी साध संगत जी कि ज़बान में मिठास हुजे ऐं निवड़त हुजे, नम्रता हुजे, अभिमान न हुजे। मत कर तू अभिमान, थोड़ी सी जिंदगी आहे, 4 दिन की जिंदगी, उन 4 दिन की जिंदगी में जेको कबीरदास चवनि था, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए। ॿार पैदा थींदो आहे त छा थींदो कंदो आहे, रोअंदो आहे, छोकी जो उन मालिक खां विछड़ियो आहे, उनखे यादि ईंदी आहे प्रभुअ जी हरी, जंहिं मुंहिंजी उल्टो गर्भ में मुंहिंजी जंहिं राजा परीक्षित जी गर्भ जी जीअं रक्षा थी, तीअं हर हिकु इंसान जी, हर हिकु बालक जी भॻवानु रक्षा कंदो आहे। त उहो भॻवान जी जेको मुंहिंजो उल्टो मां लटकियल हुउमि गर्भावस्था में, कीअं मुंहिंजे अंदरि ईअं आहार नलीअ मां आहार ईंदो हुयो, सभु खीर पाणी सभु ईअं मुंहिंजी उन झिल्लीअ जे गर्भाशय जी झिल्लीअ जे ॿाहिरि सभु रक्त मज्जा मांस मल मूत्र जो स्थान, उन में बि मूंखे भॻवानु केॾो सेफ रखियो हुई। ऐं मां जंहिंमहिल पैदा थियुमि तॾहिं बि मुंहिंजो एॾो ख़्यालु, पर उहो जंहिंमहिल भॻवान जी उहा सुर्त टुटी पई त ॿारु रोअणु लॻंदो आहे, ॻाल्हाए त सघंदो कोन्हे,
अरे प्रभु काथे आ उहो ॻोल्हींदो आहे, उहो रोंदो आहे, ऐं असां सभु ख़ुशि थींदा आहियूं, अरे वाह वाह ॿारु आयो आहे, छोकिरो ॼायो आहे। कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, पर ऐसी करनी कर चलो कि हम हंसे और जग रोए। त ईअं कर कर्म की प्यारा तूं पोइ बि तोखां यादि कर, ऐं भॻवानु उहो बिल्कुलु वञी करे ई तोखे गले लॻाए छॾे कि हे त मुंहिंजो प्यारो आहे। श्री कृष्ण गोविंद। कर्म शुद्धता। चओ राम। हिकिड़ो चोर पंहिंजे पुट खे सेखारे पियो चोरी करणु। बेटा हाणे तूं वॾो थियो आहे ऐं असांखे त ॿियो कुझु ईंदो कोन्हे, असांजो ख़ानदानी पेशो ई चोरी करणु आहे, हल अॼु खां मां तोखे चोरी करणु थो सेखारियां। उनखे चोरी करणु यानी वठी वियो थोरो सो सुनसान इलाइक़े में, जंहिंजा किथे किथे हूंदो न भई हाणे आख़िरीअ में बोदरीअ में कंहिं बंगलो ठारायो आहे, चलो भाई ठीकु आहे, आसपास घर ई कोन्हनि, कुझु बि जंगली एरियो आहे, खेत खलियान, हा ठीकु आहे, हिते कुझु भउ कोन्हे। अंधेरो थी वियो, 12-1 थियनि, हिकदमि सभु त इंतज़ारु करणु लॻा कि कंहिं महिल हिन मकान जी सभु बतियूं बंदि थियनि त पोइ असां हिते चोरी कयूं। त थोरी देरि वञी करे हिकिड़े वण जे ओट में वञी करे लिकी करे थोरो वेठा हुया त पिता चएसि थो पंहिंजे पुट खे, हुन चोर जेको चोरी करणु सेखारे थो, उहो चोर चए थो पंहिंजे पुट खे कि बेटा ॿुध, हे बंगलो जेको ॾिसे थो, इन बंगले में मां 4 बार चोरी कई थी, मैं 4-5 बार बल्कि, ऐं 4-5 बार मूंखे हितां ख़ूब धन मिलियो आहे, ऐं बिल्कुलु हमेशह मूंखे मस्तु मिलंदो आहे, ऐं हिन वटि ॾाढो माल हूंदो त जॾहिं बि आहे त पहिरों हिते ई त अॼु चोरी कयूं। त चईसि हा, जॾहिं बि मां ईंदो आहियां ॾिसंदो आहियां, बाक़ी इहे थोरो ॾाढी देरि ताईं जाॻंदा अथई, ऐं इहे जेके आवाज़ थियूं अचनि न ईअं बिल्कुलु डीजे थो हले या छा थो हले, रोज़ पार्टियूं कंदा आहिनि, अलाए बिल्कुलु अथनि बि ख़ूब धन, पर हे थोरो सो पार्टियूं करे करे जंहिं महिल आराम कंदा, सुम्ही पवंदा, पोइ हलंदासीं चोरी करणु। 1 मिंट लाइ चई हा ठीकु आहे, जेसि ताईं लाइट गोल थिए। पुट चयोसि पिताजी उथो हलो घर वापसि। छो? चईसि मूंखे नाहे सिखणो इहो चोरीअ जो कमु। चईसि छा बेटा ॿुधाए कारण? चईसि पिताजी ॻाल्हि ईअं आहे कि तव्हां चओ था हिन घर में मां 5 बार चोरी कई आहे, ध्यानु ॾिजो, हिन घर में मां 5 बार चोरी कई आहे। पिताजी हर बार तव्हां चओ था कि मूंखे 1000 लख रुपया मिलंदा आहिनि ऐं ख़ूब सोन चांदी मिलंदो आहे। हा, तव्हां जेतिरो हे कमाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां ईअं साल में 3-4 महीने में अची करे तव्हां उहो चोरी करे वेंदा आहियो। चईसि हा, तॾहिं बि इन्हनि जे घर में ॾीओ थो ॿरे, इन्हनि जे घर में ख़ूब रोशनी आहे, पार्टियूं थियूं थियनि। हा, ऐं हिकु असां 2 वक़्त जे तव्हां उन्हनि जी हेॾी चोरी करे घर में था अचो, तॾहिं बि असांजे घर में छा, असांजे घर में त ऊंध लॻी पई आहे, ठीकु सां खाइण लाइ कुझु कोन्हे। कंहिं महिल पुलिस पकड़े थी वञे त उहो सॼो धन ई खणी हली थी वञे, त पोइ अहिड़ो धंधो कहिड़ो करणो मिलंदो? तंहिंखां त इहे सुठा आहिनि, ही महिनत करनि था पिया, ख़ूब कमाइनि बि था ऐं मौजूं बि था कनि, उनखां पोइ तव्हां उनजी चोरी करे, मूंखे इहो धंधो सिखणो ई कोन्हे। चओ राम। तंहिंखां त मां इन्हनि वांगुरु थींदुमि कि असां वटि बि कोई चोरी करे वञे त चोरी करे वञे, वरी अची वञे, कमाईंदासीं असां, वरी ईअं बिल्कुलु लखें रुपया थी वञनि। श्री कृष्ण गोविंद। इन करे जैन समाज बि हूंदा आहिनि, उहे बि ईअं ई चवंदा आहिनि कि हिकिड़ो आहार शुद्धि रखंदव त वीचार बि शुद्ध थींदव। हाँ, चवंदा आहियूं न असां सिंधियुनि में, जहिड़ो खाईंदव अन्न तहिड़ो थींदव मन। त आहार शुद्धि रखूं, विचार शुद्धि रखूं ऐं व्यवहार शुद्धि रखूं। चओ राम। श्री कृष्ण गोविंद।
जय राधे 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 जय गिरधर गोपाला। 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 जय श्यामा 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 जय जय नंद लाला। जय श्यामा 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 जय जय नंद लाला। जय श्यामा 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 जय जय नंद लाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। ओ गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। 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 जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय श्यामा 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 जय जय नंद लाला। जय श्यामा 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 जय जय नंद लाला। ओ जय श्यामा 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 जय जय नंद लाला। जय श्यामा 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 जय जय नंद लाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। ओ गिरधर गोपाला मेरे श्याम गोपाला। 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 जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला। जय राधे 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 जय गिरधर गोपाला। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 घनश्याम राधे 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 हे केशव राधे 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 माधव राधे 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 हे वल्लभ राधे 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 हे विठ्ठल राधे 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 श्याम राधे 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 घनश्याम राधे 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राम
राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोलो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जयचंद्र भगवान की जय ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की बाबा आनंद राम साहिब की बाबा भगत राम साहिब की देव भगवान की आज के आनंद की आयो लाल कयो झूले। सुभाणे संडे आतवार सुबह जो सुखमनी साहिब जो पाठ सतगुरनि जी मिठी बाणी जरूर जरूर संगत हाजिरी भरजो। 4-5 ॾींहं असां सेवा कंदासीं बढ़िया तव्हांजा बि दर्शन कंदासीं। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। खुश आयो सर? हाँ भाई ठीक है।